नाज़रीन, शिकारपुर मां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त शिकारपुर में मोटरसाइकिल चोरी कंदा यानी मास्टर की रखंदड़ गिरोह पुलिस जो पटे भाई न पर पुलिस अहलकारनि जा पुट निकिरी पिया। शहर मां मोटरसाइकिल फुरकंदे टई फोरू हथियारनि समेत पुलिस हथां सोगा। मोटरसाइकिल मालिक जी मुज़ाहिमत ते शहरी ऐं पुलिस गॾिजी ॾोहारियुनि खे सोघो करण में कामयाब। लखीदर थाणे जे हद मां गुज़िरियल राति चाबी चोर इरशाद अहमद चांडियो खां मोटरसाइकिल 125 मॉडल 2021 फुर करे रहिया हुआ त मालिक शदीद मुज़ाहिमत कई, जंहिं ते शहरी गॾु थी विया त ॿिए पासे लखीदर थाणे जे सेशो मंज़ूर अहमद मार पुलिस साण करे जाइ वारदात ते पहुची ज़रियनि मूजिब उबैदुल्ला वलद गुलशेर संजराणी, हमज़ा अली पुट अल्ताफ़ शेख, अब्दुल करीम पुट अब्दुल मजीद खे सोघो करे मथन लखीदर थाणे ते FIR दाख़िल करे खेनि लाकअप करे छॾियो, जॾहिं त चाबी चोरनि चोरीअ जो एतराफ़ पिणु करे वरितो आहे। ज़रियनि वटां इतला आहिनि त चाबी चोर पुलिस अहलकारनि जा पुट आहिनि, जॾहिं त कुझु ज़रिया इहो पिणु ॿुधाइनि था त चाबी चोर शिकारपुर में हिन वक़्तु सिटिंग पुलिस ऑफिसर जा पुट आहिनि। वाजिद अली लोहर, सचाई न्यूज़, शिकार।